अस्सलाम वालेकुम आऊं सरण कुमार ऐं तव्हां ॾिसी रहियो आहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु आऊं तव्हांजे लाइ मैथमेटिक्स जी तमामु बहितरीनु शॉर्ट ट्रिक वठी आयो आहियां जेको आहे क्यूब रूट जेको तव्हां विदिन 2 to 5 सेकेंड्स में तव्हां इहो हल करे सघो था। तमामु बहितरीनु शॉर्ट ट्रिक आहे। इहो अचो ॾिसूं था कीअं हल थी वेंदी। इन लाइ तव्हां सभ खां पहिरियों मुंहिंजो चैनल यूट्यूब सब्सक्राइब करियो जंहिं दोस्त न आहे कयो हो, ऐं बेल आइकन जो ऑप्शन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे त इन लाइ ॾिसूं था त इहो शॉर्ट ट्रिक कीअं हल थींदी आहे। उन लाइ सभु खां पहिरीं तव्हांखे 1 खां 10 ताईं क्यूब रूट ईंदा वञनि। 1 जो रूट 1 आहे, 2 जो 8 आहे, अहिड़ी तरह 10 जो 1000 आहे। इहे सभु ईंदा वञनि। इहे तमामु बहितरीनु ऐं तमामु ईज़ी आहिनि। छा यादि बि करे सघे थो या माण्हू शॉर्ट टाइम में कढे बि सघे थो। त पोइ ॾिसूं था त इहो हल कीअं थींदी। उन लाइ मिसाल तौरु हिकिड़ो आहे 1983। हीउ हिकिड़ो डिजिट आहे। ॾिसो हिन जो यूनिट प्लेस 3 आहे। हाणे ॾिसो जेकॾहिं 3 आहे त हिन जे आंसर में यूनिट प्लेस में 7 ईंदो। जेकॾहिं 7 आहे हिते 7 हुजे त आंसर जी यूनिट प्लेस में 3 हुजे हा। जेकॾहिं 8 आहे त 2 ईंदो, 2 आहे त 3 ईंदो, बाक़ी 0 1 4 5 6 ऐं 9 इहे जेके डिजिट आहिनि त इन्हनि जे लाइ इहे साॻी डिजिट ईंदो। जेकॾहिं 9 आहे लास्ट में त 9 ई ईंदो जवाब में, 6 आहे त 6 ई ईंदो। अहिड़ी तरह ही मिसाल 3 आहे त हिन जे यूनिट प्लेस जे जवाब में 7 ईंदो। हाणे बाक़ी डिजिट कहिड़ो ईंदो उहो ॾिसण जे लाइ असां छा कंदासीं, पहिरियां 3 डिजिट, छो त क्यूब रूट आहे, पहिरियां डिजिट डिलीट करे छॾींदासीं, बाक़ी बचो 9। हाणे 9 ॾिसंदासीं त हिननि में कंहिंजो क्यूब रूट आहे या कंहिंजो वेझो आहे। त 2 ऐं 27 जे विच में आहे। 2 ऐं 3 माना 27 जे 2 ऐं 3 जे विच में आहे। त वॾो अदद 3 आहे, हिनखे छॾे ॾींदासीं, नंढो अदद खणंदासीं 27 थी वियो। त 27 क्यूब कंदासीं त असांखे 19,685 मिलंदो। तमामु शॉर्ट ट्रिक, सवली ट्रिक, आसान तरीक़े ऐं तमामु सेकंडनि में हल थियण वारी आहे। इहो त 4-5 डिजिट्स जो हुयो। जेकॾहिं 6 डिजिट जी आहे या 7 डिजिट जी या 8 डिजिट जी बि अची वञे त 7 ऐं 8 डिजिट जी अची वञे त उहो असांखे 1 खां 5 ताईं जे क्यूब रूट में मिलंदी। पर 7 डिजिट जी ईंदी कोन, तक़रीबन 5 खां 6 डिजिट जी क्यूब रूट ईंदी आहे। त हिकिड़ी मिसाल तौरु क्यूब रूट आहे असांजी 32,768। हाणे हिन जे लास्ट डिजिट में 8 पिया आहिनि। जेकॾहिं चए 8 आहे त पोइ हुनजे जवाब जे यूनिट प्लेस में छा ईंदो, 2 ईंदो, 2। बाक़ी 3 डिजिट असां डिलीट करे छॾींदासीं। 32 आहे, 32 ॾिसंदासीं त छा में ईंदो, 4 ऐं 3 जे क्यूब रूट में, 4 ऐं 3 जे। त असां 4 वॾो आहे हिनखे छॾे ॾींदासीं, 3 नंढो आहे हिनखे खणंदासीं 32। हाणे 32 जो जॾहिं क्यूब कढंदासीं त असांखे 32,768 मिलंदो। जेकॾहिं इहो 5 डिजिट, जेकॾहिं 6 डिजिट जो अची वञे त पोइ छा थींदो। मिसाल तौरु 8,84,736 इहा 6 डिजिट जो। त 6 डिजिट जो इन्हनि ई अददनि में निकिरी सघे थो। 6 खां मथे आहे त पोइ असांखे वधीक ॾिसणो पवंदो। पर ॾिसूं था 6 डिजिट जो, 6 में ॾिसंदासीं हिन में पहिरीं यूनिट प्लेस में 6 पियो आहे त 6 जेकॾहिं आयो त असांजो जवाब नंबर 6 ई हूंदो। त असां ही 3 डिजिट फ़िलहाल कटे छॾींदासीं। 884 ॾिसंदासीं त हिन में आहे 9 में 729, 10 में आहे 1000। त 9 ऐं 10 जे विच में आहे, माना 9 ऐं 10 जे विच में। त वॾो डिजिट 10 हिनखे छॾे ॾींदासीं, नंढो खणंदासीं। हीउ थी वियो असांजो 96। ठीकु आहे। त 96 असांजो थी वियो क्यूब रूट। 96 जो जॾहिं क्यूब कढंदासीं त असांखे 884,736 मिलंदो। तमामु शॉर्ट ट्रिक आहे, सवली ट्रिक आहे, आसान, सेकंडनि में हल थियण वारी। ॾिसो ऐं उमेद त तव्हांखे सम्झ में बि आई हूंदी। ऐं महिरबानी करे शेयर बि कजो त जीअं ॿिया बि दोस्त सिखी सघनि ऐं इम्तिहान में ईंदड़ इन्हनि क्वेश्चन खे तमामु आसान ऐं सवले ऐं तमामु शॉर्ट टाइम में इहे हल करे सघनि। महिरबानी। ऐं अच्छा इहो बि ॾिसिजो त हीउ सिर्फ़ु
परफेक्ट क्यूब रूट आहे, जेको परफेक्ट माना पूरो मुकमल क्यूब रूट आहे उन जो ई निकिरी सघे थो। जेके इम्परफेक्ट आहे मुकमल क्यूब न आहे त उन जो ही नथो निकिरी सघे। उन लाइ ही शॉर्ट ट्रिक कम जी न आहे, इहो बि यादि रखिजो। ऐं जेको इम्तिहान में ईंदो उहो बिल्कुलु परफेक्ट ई ईंदो, इम्परफेक्ट कॾहिं का शइ कोन हूंदी आहे। इन लाइ महिरबानी।